कराची जे इलाइक़े सफ़रा ॻोठ लॻे सेकेंडरी स्कूल जे उस्तादनि उस्तादाणनि जी हेड मास्तराणी जी बदली आहे उनखे हिरासत करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। चिल्ड्रन्स होम गवर्नमेंट सेकेंडरी स्कूल रेसकोर्स जी हेड मास्तराणी शाहिदा बेगम मीडिया अॻे दाहींदे चयो त आऊं 2018 खां हिन स्कूल खे संभालियां थी। जॾहिं त चार्ज वरिती हुई त 100 शागिर्द हुआ, हाणे 250 शागिर्द तालीम हासिल करे रहिया आहिनि। असांजे स्कूल में 2 फ्लोर आहिनि, मथे फ्लोर में छोकिरा पढ़नि पिया ऐं ग्राउंड फ्लोर जे हिक पोर्शन में नियाणियुनि खे दाख़िला ॾेई पढ़ाइनि पिया। पर प्राइमरी स्कूल जो इंचार्ज ख़लील मेमण पंहिंजे स्कूल सां गॾु असांजे स्कूल जे हेठिएं पोर्शन ते बि कब्ज़ो करणु चाहे थो ऐं हू टीचर्स खे बि हिरासत करे रहियो आहे। ॿिए तरफ़ स्कूल जे उस्तादनि तोड़े उस्तादाणियुनि मुख़्तियार बेगम, रोज़ीना निसार अहमद, फरहान फारूकी, फरज़ाना ग़ज़ाला सिद्दीकी एहतजाज करे ख़लील मेमण जे ब्लैकमेल ख़िलाफ़ नारेबाज़ी कई ऐं मुतालबो कयो त स्कूल जे इमारतां कब्ज़ो ख़तमु कराए ब्लैकमेल कंदड़ ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ ॾिनो वञे। प्राइमरी HM जेको इंचार्ज HM ख़लील अहमद मेमण, उहो HST थी आयो। पहिरें ॾींहं खां वठी हिन जो स्कूल जो आणण जो मक़सदु इहो हुयो त मां हे टीचर्स घर वेहनि, मां उन्हनि खां मंथली वठां, पंहिंजा मर्ज़ीअ जो स्टाफ आणियां, उन्हनि खां मां महीनो 10-20 हज़ार वठी उन्हनि खे घर विहारियां, जेको हिन जो मक़सदु पूरो कोन थियो। छो जो हिते चिल्ड्रन्स होम स्कूल जा माशाअल्लाह सभई टीचर ईमानदारी सां पढ़ाइनि पिया। मुंहिंजो मुतालबो इहो आहे त ख़लील अहमद मेमण जेको HST थी चुको आहे ऐं जेको हिन स्कूल मां रिलीव थियो आहे सेकेंडरी स्कूल मां, उनखे जेका उनजी रियल पोस्टिंग आहे उन ते मोकिले, हेठियों प्राइमरी स्कूल बि ख़ाली थिए, असांजी बिल्डिंग बि ख़ाली थिए ऐं मुंहिंजी उहा एप्लीकेशन जेका ट्रांसफ़र आहे उहा बि वापसि थिए। मूं ते 3 इंक्वायरियूं बि विहारी वयूं जेके बिल्कुलु मुंहिंजे फेवर में वयूं, मुंहिंजे अगेंस्ट का बि इंक्वायरी कान वई ऐं पर रिटन में उनजी मूंखे का बि रिपोर्ट कोन मिली आहे, सिर्फ़ु ॿुधी सुधी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk